मुबारक अथव खुदा जो कसम आ मुबारक अथव रब करीम एड़ो तो मुर्शिद दिनो आ जो पांजा त पांजा परावा भी रिसुदा कन बाजू वाह हुसैनी रब एड़ो मुर्शिद दिनो दवा जे सीरत दिसु त भी एड़ो न मिले सूरत दिसु त भी एड़ो न मिले जे चेहरो मुबारक दिसु त भी एड़ो न मिले जे जो खाण पीण उठण वेहण हर शे सुन्नत मुस्तफा सा सिंगारेला खुदा जो कसम खणी गाल दो क्या कलमो भरे गाल दो क्या मोहम्मद रसूलुल्लाह जदे अब्बा साईं जो ज़ाहिरी विसाल मुबारक थियो वडी मुश्किल सा जे हिते पहुतासे वडी मुश्किल सा जे हिते पहुतासे तमाम एया कैफतपुर असा जी हालत ही जो खबर न पी पए त बरसा केर बीठो आ ज़ाहिरी रूह भी पा ऐ अल्लाह जो कसम आ दिल में इयो ताने असा जो छा थींदो ये मौको मिलो जदे साईं वारा सब साईं के पहुंची जन्नतुल फिरदौस में आला मकाम में जाते पहचान वया न असा इते इते सामू इते बैठासे खुदा जो कसम घणी गाल दो क्या ये के रोंदे रोंदे अख लगी पर जी पिनकी चई पिया मां पंजे इन किताब में या गाल लिखी आ जदो पिनकी लगी ॾिठुम त अब्बा साईं सामू बिठा न न अञा ॾाढा चलो मुंहिंजी दिलि ठरे न खुदा जो कसम खणी गाल दो क्या ॾिठुम त कंबर वारो सरदार सामू भी पाण में मुफ्ती साहब घबराई जो असां तव्हां सां गॾु आहियूं ये लफ्ज़ बुझ जा ये लफ्ज़ फरमाए माके हिए इशारो ॾिनो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मिंबर रसूल ते बीठो आ हिए इशारो ॾिनो तने तो हिए जो मां इशारे सां पंहिंजी निगाह वेड़ाई त बाबा साईं अल मारूफ साईं बाबा साईं सानी सखी सरदार कंबर वारा साईं हिते सामू वेठा आहिनि पाण हिए इशारो फरमाए इहो मां ऐं तव्हां अॼु सीरत ॾिठो सूरत ॾिसो खुदा जो फ़र्क़ु अचे थो ॻाल्हाए छो नथा फ़र्क़ु ई कोन्हे अहिड़ी निगाह मुर्शिद करे छॾी अथसि दुआ घुरो त असांजा पोयां सभु हिन दरगाह जा गुलाम थियनि आमीन चओ मुंहिंजा बेटा आमीन आमीन आमीन